करप्शन के ख़त्म करे चई उहो हुआ लियाकत अली ख़ान जत हुई। लियाकत अली ख़ान जत हुई उनखे हिन महिल ज़रूरत आहे इमरान खान जी, सख़्तु ज़रूरत आहे। जेको हिन महिल दौरु हले थो हिन महिल माहौल जेका तव्हांजी महिरबानी जो तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु कढी असां खां इंटरव्यू वरितो। थैंक्स। अस्सलाम वालेकुम नाज़रीन, मूंसां अॼु गॾु आहे असांजी सूंहं असांजो प्यारो भाउ मोहम्मद ख़ान जतोई साहब। सो हुन खां असां पुछंदासीं त मोहम्मद ख़ान जतोई साहब, सिंध ऐं पाकिस्तान खे कहिड़ी शइ जी ज़रूरत आहे? सर छा हाल आहे? ख़ुशि आहियो? सही आहे सर। पाकिस्तान खे हिन महिल ज़रूरत आहे इमरान खान जी, सख़्तु ज़रूरत आहे। जेको हिन महिल दौरु हले थो हिन महिल माहौल जेका करप्शन थी वई आहे, महांगाई थी वई आहे, उनखे सिर्फ़ु ओनली इमरान खान कंट्रोल करे थो सघे। ऐं सिंध में असांखे सिर्फ़ु हिकिड़ी शख़्सियत ई ज़ाहिर थी थिए जेका सिंध में तरक़ी ॾियारे सघे थी, करप्शन खे ख़त्म करे थी, उहो हुआ लियाकत अली ख़ान जत हुई। लियाकत अली ख़ान जत हुई उनखे असां सपोर्ट कंदासीं, इमरान खान खे सपोर्ट कंदासीं। ऐं तव्हांजे चैनल थ्रू असां इहो पैगाम ॾियणु था चाहियूं सिंध जी अवाम खे, पाकिस्तान जी अवाम खे, त लियाकत अली ख़ान ज़िंदाबाद। उनखे सपोर्ट कयो, उनखे वोट ॾियो, उनखे मथे चाढ़ियो। अदा पंहिंजो इमरान खान ई छो, ॿिया बि लीडर आहिनि काफ़ी सर, ॿिया करप्शन था कनि, सदाईं उन जा वार अची चुका आहिनि। हिन खे वारो वराए ॿीहर मिलियो वञे। हिन जो जेॾी महिल वारो आयो त उन टाइम ते त किरोना हुई, किरोना में उहो फासी वियो। उन खां पोइ बि हुन मईशत खे सुठो अॻिते हलायो। हिन महिल हिकिड़ो ई सचो लीडर आहे जेको पाकिस्तान में ई रहे थो, जेल बि पाकिस्तान में, इलाज बि पाकिस्तान में, उनजो मेंटेट असांखे वणे थो। अच्छा, को मुस्तक़बिल में अगरि जे ॿियो को लीडर अचे थो त उन मां तव्हां कहिड़ी उमेद था रखो? सर, का बि उमेद कोन्हे का, सिर्फ़ु करप्शन खां अलावा। अच्छा जी, करप्शन खां अलावा ॿियो कुझु बि ज़ाहिर असांखे नथो थिए। पाकिस्तान जी लेवल ते इमरान खान खपे, सिंध जी लेवल ते असांखे लियाकत अली ख़ान जतो ई खपे। अदा वॾी महिरबानी साईं। ॿियो पैगाम ॾींदुमि पंहिंजे दोस्तनि खे, अज़ीज़नि खे, त हिन चैनल खे तव्हां सपोर्ट कयो, सब्सक्राइब कयो, हिन खे सपोर्ट करे अॻिते तव्हां कदम हिन जे कदम सां मिलायो। जी साईं, वॾी महिरबानी साईं मोहम्मद ख़ान जतोई साहब, वॾी महिरबानी तव्हांजी महिरबानी जो तव्हां पंहिंजो कीमती वक़्तु कढी असां खां इंटरव्यू वरितो। थैंक्स। असांजो कमु ई इहो आहे जेको पंहिंजे अवाम जा कॉन्टेंट ठाहियूं ऐं माण्हुनि ताईं पहुचायूं। जेके असांजे सिंधी माण्हुनि खे काफ़ी माण्हू जेको आहे सो सपोर्ट कोन था कनि, असांजा पंहिंजा सिंधी। जी बिल्कुलु, तव्हांजी सही ॻाल्हि आहे, पर तव्हांजी वॾी महिरबानी। अलाह तव्हांखे ख़ुशि कंदो, अलाह साईं तव्हांजे चैनल खे अञा अॻिते वधाईंदो, तव्हांखे बि वधाईंदो, तव्हांखे इनशाअल्लाह हक़ ऐं सच जी राह ते हलाईंदो। आमीन आमीन आमीन, वॾी महिरबानी साईं। दोस्तो असां सां गॾु आया पंहिंजो वॾेरो मोहम्मद ख़ान जतोई साहब।